अलस्ति बिरब्बिकुम जॾहिं कन पयोम कालू भला कल्बसी तॾहिं तित चयोम तंहिं वेल कयोम वचन वेड़ी चंसी। अॼोके नया सेशन में शामिल तमाम दोस्तों, ख़ास तौर ते सिंधी नौजवानों ऐं असांजा मानाइता वॾा भाइर दोस्त सभिनि खे हक़ मौजूद अस्सलाम वालेकुम। जी एस वतन तो डिस्क्रिप्शन में ऐं कैप्शन में हमें ॾिसंदो त जेको असां ही सिलसिलो शुरू कयो आहे उन में असां सभ खां पहिरीं सोशल मीडिया जे ॿिए टूल्स खां या उन्हनि जी ॼाण फ्री ऑफ कॉस्ट पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ु सम्झी आम सिंधी नौजवान ताईं पहुचाइण खां अॻु में असीं जेको आहे इहो तय कयोसीं सिंधी का लीगल साइबर अर्निंग ग्रुप जे तरफ़ां जंहिंमें CEO साहब जिन जो हुकूमत में सभिनि खां पहिरीं ई कॉमर्स खे उन जे कॉन्सेप्ट खे क्लियर कयो, जंहिं सिलसिले में असांजी हिकिड़ी वीडियो पहिरीं नशर थी चुकी आहे। सो ही जेकी ॿी कैटेगरी ॿी क़िस्त आहे जेकी या फाइनली आहे, पर इन खां बाद में मजमूई ऐं जामी अंदाज़ में अव्हांखे गाइडलाइन जे लाइ हिकिड़ो वीडियो ॾिनो वेंदो। सो दोस्तों, सभ खां पहिरीं कंहिं बि शइ खे स्टार्ट करण जे लाइ उनजे बुनियाद ऐं बेसिक्स खे सम्झण जी ज़रूरत हूंदी आहे। त पहिरीं असांखे सम्झणो आहे ई कॉमर्स लफ़्ज़ जी माना या इहो जेको इस्तिलाह आहे असीं उनखे पंहिंजी ॿोली में सणाए तरीक़े सां छा था कोठे सघूं त जीअं जेके असांजा ॿिया दोस्त आहिनि जेके कारोबार सां लाॻापियल आहिनि। ई कॉमर्स घणी रीति जेको आहे हिकु विर्चुअल कारोबार आहे, ऑनलाइन कारोबार आहे। जीअं असीं रेंट ते को दुकानु वठूं था पर उते को रेंट वेंट जो सिस्टम ई कान्हे। दुनिया जीअं असां त नंढे हूंदे ॿुधोसीं दुनिया ग्लोबल विलेज बणिजी चुकी आहे, पर हींअर आउं सम्झां थो त जॾहिं खां इर्तिका ऐं ओसर जा मरहला तेज़ी सां तय थींदा पिया वञनि, AI जो दौरु आहे, GPT जो दौरु आहे, त मां सम्झां थो त सरहदुनि जो तसवुर बि कंहिं न कंहिं एंगल सां या कंहिं न कंहिं हवाले सां ख़तमु थी चुको आहे। सो अचूं था पंहिंजे मौज़ू जे तरफ़। ई कॉमर्स ऑनलाइन कारोबार, इन जे लाइ असांजो नौजवान इहो सम्झे थो, इहो ॿुधे थो त बाबा इहा का वॾी बला आहे, वॾी फिल्म आहे, को इन जे लाइ को वॾी लागत जी ज़रूरत आहे ऐं खोड़ सारा इन में या त नौजवान दिलचस्पी वठनि था त उनजा वालदेन दिलचस्पी नथा वठनि ऐं जेकॾहिं वालदेन दिलचस्पी वठनि था त नौजवान दिलचस्पी नथा वठनि। इहो बेसिकली बुनियादी तौर ते सिंधी क़ौम जो हलियो रहियो आहे त हिन वक़्त ताईं तव्हां फाइबर फ्रीलांसिंग खां वठी करे मुख़्तलिफ़ जेके बि प्लेटफॉर्म सोशल प्लेटफॉर्म्स आहिनि या हींअर जेको मर्ज थी विया आहिनि ऐं काफ़ी सोशल टूल्स मीटा जे कैटेगरी या उनजे फ्रेमवर्क में, त अक्सर यार स्कैमिंग कयो, छाकाणि थी त फेसबुक एलिजिबल कोन्हे। स्कैम कयो, ठगी कयो माण्हुनि सां ऐं ॿाहिरि वेठल जेके ॿियनि मुल्कनि में जेके उन्हनि जा मुख़्तलिफ़ जेको आहे पेजिस ठहियल आहिनि उन्हनि खे वॾी हिकिड़ी शातिर पाई सां
संगीन जंहिंखे असां संगीन चोरी बि चऊं त उन संगीन चोरी या जदीद चोरी जे ज़रिए उहे पेजिस उहे आईडीज़ स्टोन करे ऐं जेको आहे ब्लैक मार्केट मतिलबु जीअं तव्हां कराची लोंडा बाज़ार ॿुधी हूंदी चोर मार्केट फेसबुक खां वेंदे जेको आहे यूट्यूब पेड सर्विसिस अजीब फ़लसफ़ा हिन फेडरेशन जे अंदरि जेको आहे तंहिंजे करे फेसबुक इंतिज़ामिया जेकी आहे हिन महिल ताईं जेको 2000 ग़ालिबन अॼु खां तक़रीबन 6-7 साल पहिरीं फेसबुक जे तरफ़ां इहो ऐलानियल हुयो त एलिजिबिलिटी मिलणी आहे असांखे असां त उन वक़्तु ई ॻंढियल हुयासीं पंहिंजी महिनत ऐं मशक़त सां ऐं जंहिं ॾींहुं उहा शइ अनाउंस थी ऐं आऊं ऐं मुंहिंजी टीम में मुंहिंजो क्लासमेट कैप्टन अरसलान ऐं हिकु ॿियो दोस्त ॿियो मूं ते डिस्क्रिप्शन ऐं लिखण जो कमु हूंदो हुयो असां हुन में छा हुयो त इंस्पायरिंग ते मुबनी स्टोरीज़ ठाहींदा हुआसीं ऐं हिकु तमामु महिनत खां पोइ असां जंहिं पेज खे उन परवान चढ़ाए ऐं हुन रूज़ ते पहुचायोसीं उनखे एलिजिबल बि करायोसीं ऐं गॾोगॾु उन खे बिना कंहिं दोस्त खे चवणु ॿियो टियों छाकाणि त हिकु शइ तव्हां यादि रखिजो तव्हांजी RMP घटि आहे जेकॾहिं तव्हां इस्लामिक वीडियोज़ रखंदो भले रखो बहितर ॻाल्हि आहे उहे तव्हां रखो पंहिंजी अक़ीदतमंदी जे बुनियाद ते अमल जी बुनियाद जे लाइ उनखे कमाई जो ज़रियो न बणायो ऐं इन में बि हिकिड़ी हिकमत रखियलु आहे साइंस जे तरफ़ां बि ख़ुदा जे तरफ़ां त उन ते जेकी एड्स लॻंदियूं त उन ते का बाइनांस एड न लॻंदी बाइनांस एड लॻंदी तव्हांजे बिज़नेस ते लॻंदी तव्हां बिज़नेस वीडियो जेकी क्रिएट कंदो उन ते बाइनांस एड लॻंदी जेकी इस्लामिकल वीडियो आहे उन में त ॾिसो ॿी ॻाल्हि उन में उन नोयत जी लॻंदी तंहिंजे करे ख़ुदा उनखे असांजा जेके अक़ीदा आहिनि अक़ीदनि ते कारोबार करणु असांखे जुगाए कोन थो सो तंहिंजे करे हा हिकिड़ो ज़रियो ज़रूरु आहे त असां उन ॼाण खे वंडे सघूं था उनजे पोयां पर्पज़ इहो हुजे त असांखे पंहिंजो हासिलु कयलु इल्मु उहो दीनी हुजे या दुनवी हुजे त उहे ॿियनि ताईं या पंहिंजी ईंदड़ नसुल ताईं पंहिंजी यंग जनरेशन ताईं मुंतक़िल कयूं सो ई कॉमर्स जे बुनियादी तौर ते ऐं तव्हांखे ज़ाती तौर ते रिकमेंडेड कंदुसि त हिन दौर में को वेबसाइट ठाहिणु को मसइलो कोन्हे या वरी वेबसाइट खे जेको आहे तव्हां फ्री टाइल ते बि ठाहे सघो था त जेसी ताईं अवी हुन में तजुर्बो हासिलु कयो वर्डप्रेस ऐं तव्हांजी जेको आहे ट्रायल बेसिस ते लाइफ टाइम ठही सघे थी पर हुन में पोटेंशनल जेके बि मामला आहिनि उहे जेको आहे कोन हूंदा छाकाणि त हुन में प्लगइन्स कोडिंग जा मामला हूंदा इन में तव्हांखे जेकॾहिं ई कॉमर्स जे लाइ जेकॾहिं सूटेबल ऐं सुठा जेकॾहिं प्लेटफॉर्म चूज़ कंदो उन लाइ हितां जा ॾेई परॾेहनि खे छॾियूं था एमेज़ॉन खे छॾियूं था अलीबाबा एक्सप्रेस खे बि छॾियूं था दराज़ खे बि छॾियूं था त मर्कज़ जे नाले सां एप्लीकेशन आहे ॿी शॉपिफाई हिकु तमामु मयारी ऐं आलमी लेवल जी जेको आहे बिज़नेस साइट ऐप चई सघो था तव्हां हुनखे जेके तव्हांखे ट्रायल बेसिस ते सभ खां पहिरीं वेबसाइट थीम्स प्लगइन्स कोडिंग सभु जेको आहे तव्हांखे ठाहे ॾींदा ऐं इनशाला हुनजो तरीक़ार सां तव्हांखे नेक्स्ट जेको असांजो हीअ त पंहिंजे वीचारनि जे लाइ ऐं
पंहिंजी ॻाल्हि अव्हां ताईं पहुचाइण जे लाइ फिज़िकल मैसेज हू जनरेट थियल हूंदो, जंहिंखे एडिट कयो वेंदो या वीडियोग्राफी जे ज़रिए उन में अव्हां खे उहे टूल्स ऑप्शन्स वग़ैरह उन्हनि ते एरोज़ वग़ैरह ॿियो टियों उहे अव्हां ताईं पहुचाया वेंदा। सो जेकॾहिं अव्हांखे जेके बि सुवाल आहिनि उहे कमेंट सेक्शन में बि लिखी सघो था। काफ़ी ॼाण सां हिन कैप्शन ऐं फस्ट कमेंट जेके आहे उहा पिन करे असां रखूं था। उते जेके बि जेको आहे पंहिंजी आइडियाज़ खे शेयर्स करण जा तरीक़ाकार आहिनि। उन में व्हाट्सएप खां वेंदे फेसबुक पेज ऐं यूट्यूब इन ते उहे वीडियो अव्हां ताईं पहुचायूं वेंदियूं ऐं अव्हांखे बिल्कुलु इत्मीनान थो ॾियारिजे त सिंधी समाज जे सुधारे वधंदड़ बेरोज़गारी ऐं गॾोगॾु जेके पढ़ियल लिखियल क्लास आहे तव्हांजो त उहे हालति अहिड़ी लॻी पई आहे जो वॾेरनि भोतारनि जी ओताकुनि ते वञी जुतियूं घसाए घसाए उन्हनि जा अबा ॾाॾा उहा ग़ुलामी जी ज़िंदगी गुज़ारे विया। वरी हाणे यंग जनरेशन मुंहिंजे साम्हूं त केतिरा अहिड़ा बि वाक़िया आहिनि जेके मेहरान यूनिवर्सिटी जा जेके सॉफ्टवेयर इंजीनियर्स खां वेंदे जेके सिविल इंजीनियर्स आहिनि। सो आउं उन्हनि खे मज़ाक में चवंदुमि त आउं पॉलिटिकल साइंस जो शागिर्दु रहियो आहियां, तव्हां खां वधीक ॾुखियो कमु असांजो आहे। सो अक्सर जो सुवाल कंदा तो कीअं, मूं चयो बाबा तव्हां या त को सॉफ्टवेयर डेवलप कंदो या तव्हां जेको आहे का पुल ठाही तव्हां को असां जेके पॉलिटिकली उन्हनि जी ॻाल्हि कयां थो जेके संध याफ़्ता आहिनि, जिन खे यूनिवर्सिटी या कंहिं मयारी यूनिवर्सिटी में तव्हां वेंदो त उते अव्हांखे जेको आहे त बदबख्ती आहे असांजे हिते असांखे यूनिवर्सिटी लेवल ते पॉलिटिकल साइंस जो जेको आहे सब्जेक्ट मिले थो, पर ॿाहिरी दुनिया में त बेसिक खां उन्हनि खे पढ़ाइनि था। सो बुनियादी तौर ते पॉलिटिकल साइंस उहा साइंस जी शाखा ऐं उहा न सभिनि खां ॾुखी छो आहे, उहा हिकु शइ जे करे त जेके बि पॉलिटिशियन हूंदा आहिनि नज़रियाती हवाले सां एकेडमिक हवाले सां उन्हनि वटि पंहिंजा मुशाहिदा तजुर्बा इल्मु इबियास जदोजहद आइडियोलॉजी इहे शयूं उनजे मथां तारीख़ ज़िम्मे रिआयत कंदी आहे त तव्हां नओं मुआशिरो उनजो स्ट्रक्चर उहो डेवलप कयो, जेकॾहिं बिगड़ियल आहे त उनखे सुधारो, जेकॾहिं अपडेट घुरे थो उनखे अपडेट ॾियो, छाकाणि त हींअर दुनिया तेज़ी सां तब्दील थी रही आहे ऐं उनजे लाइ असांखे को सॉफ्टवेयर इंजीनियर या सिविल इंजीनियर असांखे मुआशिरा जेको आहे क्रिएट करे कोन ॾींदो, या मुआशिरनि में जेके बि उणायूं आहिनि उन्हनि खे ख़तमु करे ऐं हिकु क्लीन ऐं क्लियर मुआशिरो कोन ॾेई सघंदो। बाक़ी हर कंहिंजी हिकिड़ी चॉइस आहे, फील्ड आहे। इहो चवण जो मक़सदु सिर्फ़ु मुंहिंजो इहो हुयो त ख़ासि तौर ते नौजवान उन सां गॾोगॾु घणो बर्डन हूंदो आहे, मथां दरार टंगी पई हूंदी आहे वालदेन जी त बाबा छोकिरो ॼाओ कोन्हे, छोकिरी ॼाई कोन्हे, बाबा हिन खे डॉक्टराणी कंदासीं, हिन खे जेको आहे इंजीनियर कंदासीं, हिन खे जेको फलाण कंदासीं टीर कंदासीं। कॾहिं बि ईअं तव्हां जेकॾहिं कंहिं ॿुधो हुजे इस्तलाह आयो त ज़रूरु मूंखे कमेंट सेक्शन में ॿुधाईंदा त कंहिं अॼु ताईं ईअं चयो त बाबा वॾो थींदे की मां ईमानदार बाकिरदार पॉलिटिशियन सियासी वर्कर सियासी लीडर बणाइणु या ॾिसणु चाहियां थो
यानी कि आउं पॉलिटिकल साइंस पढ़णु चाहियां थो, पॉलिटिकल इंजीनियर करणु चाहियां थो, सोशल इंजीनियर करणु चाहियां थो। मुंहिंजी जेको आहे उमिरि में त अहिड़ो को न आहे। मूं काफ़ी प्रोग्रामनि में इहा शइ इन शइ जो ज़िक्र बि कयो आहे, पर बदबख्ती सां को अहिड़ो तजुर्बो मुंहिंजे साम्हूं या मुंहिंजे कन ते अहिड़ी का बि ॻाल्हि कान आई आहे। सो विचो डिघी थींदी पई वञे त अचूं था वरी वापसि पंहिंजे मौज़ू ते, उनखे फाइनलाइज़ करण ते। त शॉपिफाई खे टाइम ॾियो, उन में तव्हांखे डिस्क्रिप्शन में लिंक ॾियूं था। डिस्क्रिप्शन में मुख़्तसिर हुनजो जेको आहे तारीफ़ ऐं अॼु राति 12 वॻे खां बाद में मतिलबु त सुभाणे जी डेट थींदी, उन में अव्हांखे जेको आहे मुकमल वीडियोग्राफी ज़रिए जेको असांजी टीम बि एडिट करे पई जेको आहे क्रिएटिविटी ई कॉमर्स जे हवाले सां शॉपिफाई ते। सो उनखे रिव्यू करण बाद प्रूफ रीड करण बाद जेको आहे राति जो तक़रीबन 12 खां बाद में अपलोड कयो वेंदो। सो आख़िर में आउं ॿुधंदड़नि, ॾिसंदड़नि, वालदेन, शागिर्दनि, दुकानदार ॿाहिरनि, भले पढ़ियल लिखियल न हुजनि, कोई इशू न आहे, असां मुकमल सहकार करण जे लाइ तयारु आहियूं। पर असीं अव्हांजी बिना एवज़े, बिना कंहिं रुपए टके जे जेको आहे हिकु पॉलिटिकली फिगर या पॉलिटिकली वर्कर या माइनर में सोशल वर्कर उन हैसियत में पंहिंजो किरदारु अदा करे रहिया आहियूं त वधे सिंध, सुधरे सिंध। ऐं आख़िर में ख़ामोश 2 मिंट थी, उन खां बाद में हिकिड़ो थधो साह भरे इन उमेद ऐं आशना सां अव्हांखे इहा ॻाल्हि चई रहियो आहियां त इहो अहद ऐं वचन असां सिर्फ़ु इन लाइ कयोसीं जो असांखे पंहिंजी क़ौम, पंहिंजे ईंदड़ नसुल ऐं पंहिंजे पोएं नसुल, असांजे वालदेन सभिनि जो क़दुरु आहे, उन्हनि सां मुहबत आहे। नेशनलिस्ट आहियूं, धरती सां मुहबत कयूं था, धरती जे माण्हुनि सां मुहबत कयूं था, छाकाणि त उन खां सवाइ असांजो ईमान मुकमल कोन्हे। हुबुल वतन मिनल ईमान, वतन जी हुब ईमान जो हिसो आहे। सो पंहिंजो ईमान बि ताज़ो कयूं पिया, उन खे जेको आहे अमली जामो ॾियूं पिया। सो ग़ुलामी वारी ज़िंदगी खे तरक़ करण जे लाइ इन्हनि वॾेरनि बोतारनि, सरमाएदारनि, जागीरदारनि जूं जेके हवेलियूं, इन्हनि जा थाणा, इन्हनि जा जेके वथाण, इन्हनि जा वसाण ऐं इन्हनि जूं ओतारा ओताकूं, इन्हनि खे सुनसान करण जी हिकिड़ी सेन खणी निकिता आहियूं। ऐं इंशाअल्लाह हिन नेक कम में रब पाक पंहिंजी खे बि मदद कंदो ऐं इंशाअल्लाह उहो ॾींहुं ज़रूरु ईंदो जॾहिं इहे जेके अपर क्लास सॾाइनि था पाण खे, इन्हनि जे हवेलियुनि ऐं ओतारनि में को मुलाज़िम न हूंदो ऐं उन्हनि खे चांहि बि पाण ठाहिणी पवंदी। पर जेकॾहिं उन्हनि जो किरदारु घर में भलो हूंदो त थी सघे मानियूं था मिली वञनि। सो सलामत हुजो, जुड़िया रहो ऐं हमेशा कॾहिं बि ना उमेद न थियो। ऐं पंहिंजा ज़ाती व्यूज़
कॾहिं ॿिए कंहिं वीडियो में मां सां शेयर कंदुसि। त हिकिड़ी तवील कहाणी हुन मां जेको गुज़रिया आहियूं, त उहे तजुर्बा, मुशाहिदा, इल्मु, अभ्यास, उन खां बाद में उनजो निचोड़ कढी नतीजे ते पहुता आहियूं। जो सलामत हुजो, जुड़िया हुजो, जेको बि सुवालु आहे, जेकी बि शइ आहे, जिथे बि मुंझ आहे, असीं अव्हांजे लाइ हाज़िर आहियूं। असांजो सिंधिका ग्रुप अव्हांजे लाइ हाज़िर आहे। साथ सलामत, सिंध सलामत। अव्हांखे हिकु उत्साहींदड़ शेयर सां गॾु। त दुखंदे सर जी तीली ॿेला ॿारे विझंदी आहे, ऐं लुॾंदे लुॾंदे सच जी ॿेड़ी पार उकारे वेंदी आहे, ऐं छुहंदे छुहंदे नंढड़ी छेणी डूंगर ॾारे विझंदी आहे। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। अस्सलाम वालेकुम। जी सिंध सलामत।